इम्रिइन नखलत कानत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसिय्यन मनसिया फनादाहा मिन ताहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुक ताहतक सरिया। वहुज़्ज़ी इलैकि बिजज़िन नख़ला तुसाक़ित अलैकि रुतबन जनिया फकुली वशरबी वक़र्री ऐना फ़इम्मा तरयिन्न मिनल बशर अहदा फक़ूली इन्नी नज़रतु लिर्रहमानि सौमा। फलन उकल्लिमल यौमा इंसिया फ़अतत बिही क़ौमहा तहमिलुहु क़ालू या मरियम लक़द जि'ति शय्यन फ़रिया। या उख्त हारून मा कान अबूकी इम्रा सौइन व मा कानत उम्मुकी बग़िया फ़अशारत इलैहि क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फ़िल महदि सबिया। क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारका ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। तरकीब पिया हो मानी खे त ताज़ो माटो ॾेई आया हो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे पाक कलाम मां सूरत मरियम में तिलावत कई अथऊं। रब जे ज़ात खे माई मरियम जो एॾो हया हुयो जो त क़ुरान में त तारीफ़ कई पर सूरत जो नालो बि मरियम रखी। इन करे फरमाए थो इन्नल्लाह इस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। मिठो तो कुरान केॾो आहे। चपन वारो आवाज़ असां वटि कोन्हे। दिल जे दर्द सां था ॻाल्हायूं पर कुरान। अल्लाह ताला फरमाए थो तहक़ीक़ मां अल्लाह चूंडियो आहे आदम अलैहिस्सलाम खे। चूंडे 950 वरह जे तौहीद जी तबलीग कई। घणो 950 वरह असां साल क्यों 5 क्यों 10 क्यों 20 25 30 40 35 30 काॾे तो संगे चवानी ख़िदमत घट करे त वञूं ई न हेॾे कंडे मारे हुनखे क़ौम पत्थर थी हणे बेहोश थो थी वञे। रब जिब्रील थो मोकिले वरी रहमत जो पर थो घुमाएसि वरी ओड़े जो ओड़ो बणिजी वरी घिटनि में तौहीद जा होका थो ॾींदो अथई। वाह पैगंबर हे पैगंबर मेहनत कई ऐं हिन असांजे नबीअ जे ग़ुलामनि मेहनत कई। हा असांजे अरबी मोहम्मद जी मेहनत जो सारनि नबीअनि खां मथे जेके दुख मिलिया जो उहे सारनि नबीअनि खां मथे जो दीन भी मथे कुरान भी मथे नबूवत भी मथे मौजूदा भी मथे इखलाक भी मथे यतीमी भी मथे गरीबत भी मथे हुस्न भी मथे मेराज भी मथे ये उम्मत भी मथे। ॾाढा चओ सुभान अल्लाह।
शहीद जा होका तो घिटिन में नींदो वत चवे तो इन अल्लाह हस्तफा आदम व नूह सच्ची जी प्यार सुभान अल्लाह मिठो तो कुरान के दुआ चूंडियो अल्लाह नूह अलैहिस्सलाम खे उनजे आल जो नालो न वतई जो नूह नबी जो नालो वतई अगते छा थो थिए नूह व आल इब्राहीम इब्राहीम अलैहिस्सलाम जे आल नूह यानी सोने मोहम्मद खे चूंडे जो हज़रत इब्राहीम जो सोने मोहम्मद जो ॾाॾो जो सोनो मोहम्मद मुस्तफा हज़रत इस्माइल जे पुष्ट आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान के चूंडे यानी माई मरियम के कुरान थी ॻाल्हियूं त न थी ये सचो सौदो आहे कुरान हे अंग्रेज़ी काथे सम्झंदा जिन खे पूरो तड़ो लाइ बि नथो अचे ABCD अलाए छा ऐं छा हे काथो ग़रीब सम्झनि हेॾे मां वाइदो पे कयो मां चयो गुसल में फर्ज़ घणा हिकिड़ो उथी बीठो चए हिकु ॿिए चयो ॿ टे चयो टे मौलवी ईंदा आहिनि असांखे मां चयो ॿुधाए के साबुण टोआल तेल हिननि खे अंग्रेज़ीअ जी कहिड़ी ख़बर जिन खे गुसल नथो अचे जनाज़े जूं दुआयूं नथियूं अचनि कंडे माॾे केतिरनि खे न ईंदियूं हूंदियूं केतिरा त कलमो बि सही नथा पढ़नि के ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद पाक रसूलुल्लाह ईअं था कलमो पढ़नि पोइ छा कयूं कुरान ॿुधाए माना कंदो वञो त हिननि जे तरबत ऐं कच लहंदी वञे रुठल राज़ी थींदो वञे दुनिया बि सुहिणी थिए आख़िरत बि सुहिणी थिए क़बर बि सुहिणी थिए मन हीअ हुज़ूर जी उम्मत क़ुरान ते अमल करे त वली बणिजी सुजे मालनि में वञे नालो त ईअं त ॼण सिंधियुनि जी बुख अथव नारे तकबीर शाने कुरान शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर रब जे नाले खे पंहिंजी ज़ुबान ते बुलंद नथो करे किरोड़नि जी ज़ुबान जे मुफ़्त ॾिनी थी अल्लाह जे ज़िक्र खो मुंहुं न मोड़ मथां खट ते न सुम्हारे छॾई हो बेपरवाह थी हुनखे कंहिंजी कान कान्हे वमन कफ़र फइन्न अल्लाह गनियुन अनिल आलमीन आहे बेपरवाह कहाणी कोन्हे कंहिंजी बि खट ते सुम्हारे छॾे अमीरनि खे हिकिड़े वॾे माण्हूअ खे पुटनि नौकर रखी ॾिना नौकर बि ख़िदमत न पिया कनि अखियुनि मां पाणीअ जा नार पियो आहे जन पुटनि कान कयमि अॼु उहे कमी नथा अचनि छो चढ़ियो थियो आहे उहो कर जेको उते कमु अचे दुनिया पंहिंजी सुहिणी सिंगारणी थी आख़िरत क़बर त पोइ हिन जे शाम में अचे पोइ हिन जे शाम अच्छी ॾाढी थी आहे अञा रब नथो सुञाणे ज़ुबान ते रब जो नालो हुजे कंहिंजो नालो ॾाढो सभु त चयो सुभान अल्लाह कोई अल्लाह जे नाले खे पंहिंजे ज़ुबान जे आवाज़ ते बुलंद कंदो कर त सकरात जे टाइम ते जिते सभु हेॾे मारे त भाती परेशान हर को टकींदी पियो बसि कंहिंजो न हलंदो डॉक्टरनि जो उन महिल चए थो ज़ुबान खोले छॾींदो मां ज़ुबान ते कलमो अची या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ये चाही थी ज़ुबान